जिब्रील मुड़े खुदा जा सलाम खणी दो जरा मां सोने साने चादर में गडूं दियस जिब्रील खुदा जो कुरान खणी दो बुधो मुसलमानो मुझी अम्मा आशा सिद्दीका सा दुश्मनी रखण वारो याद रखो क़यामत जो ॾींहुं थींदो मुझी अम्मा आशा सिद्दीका साईं जन जे दामन के पकड़े करे दाह ॾींदव ए मुंहिंजा सुहिणा नबी मां 9 साल तुंहिंजे चादर जे हेठों गुज़ारियमि जिथों तूं खाईंदे उतों मां खाईंदी हुअसि जिथों तूं पीअंदे उतों मां पीअंदी हुअसि साईं जॾहिं मां तुंहिंजे चादर में हूंदी हुअसि त जिब्रील ख़ुदा जा सलाम खणी ईंदो हो साईं जॾहिं मां तुंहिंजे चादर में हूंदी हुअसि त जिब्रील ख़ुदा जो क़ुरान खणी ईंदो हो ए मुंहिंजा सुहिणा नबी तूं पाण फरमायो अंत ज़ौजती फि दुनिया वल आखिर आशा तूं दुनिया में भी मुंहिंजी घरवारी आखिरत में भी मुंहिंजी घरवारी ए मुंहिंजा सुहिणा नबी पर तुंहिंजी वफ़ात खां बाद तुंहिंजी उम्मत मूंखे मुनाफ़िक़ चयो कुतनि ॿिलियुनि जे मथां तुंहिंजी इज़त जा नाला रखियऊं ओ मुंहिंजा सुहिणा नबी हर मुड़िस खे पंहिंजी इज़त प्यारी हूंदी आहे तूं पाण फरमायो आशा तूं मुंहिंजी इज़त आहे आशा तूं मुंहिंजी आबरू आहे आशा तूं मुंहिंजी असमत आहे तुंहिंजी इज़त ते हिननि ज़ालिमनि हमलो कयो आहे ॿुधो टंडे बाग जे गिरदो नवाज़ जा मुसलमानो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे जेकर मोहम्मद पकड़ियो त केरु जान कोन छॾाए सघंदो जेकर अॼु जोगीअ खे तव्हां गारियूं ॾिनियूं त कारी अब्दुल वाहिद शिकायत कंदो पुलिस में तव्हांखे ॿधाईंदो केस कंदो तव्हांखे कोई नुक़सान कोन थींदो पर मां वटि मेल खणी आयो आहियां मुअद्दिबाना गुज़ारिश थो कयां जेकर पैगंबर जे घर वारनि ते नबी जे यारनि ते हमलो कयो त मुहम्मद फरियादी थींदो तुंहिंजा मुंहिंजा यार सही आहे मौलवी आ त मौलवी जा यार भी मौलवी हाफिज आ त हाफिज जा यार भी हाफिज हाजी आ त यार भी हाजी वापारी आ त यार भी वापारी जेकर कोकरी आ त यार भी कोकरी कुतई आ त यार भी कुतैयन क्रिकेटी आ त यार भी क्रिकेटियन याद रखो मुसलमानो जे मुंहिंजो सुहिणो नबी पाक आ त नबी जा यार भी पाक आहिनि नारे तकबीर पंहिंजे सुहिणे नबी जे कपिड़े ते मख खे बि बर्दाश्त नथो करे मुसलमानो जंहिं नबी जे जिस्म मुबारक ते जंहिं नबी जे कपिड़े मुबारक ते ख़ुदा मख बर्दाश्त नथो करे जेकर आशा आरी हुजे हा त अल्लाह पैगंबर जे बिस्तरे ते 9 साल आशा खे छो बर्दाश्त करे हा दुआ कयो अल्लाह असांखे सभिनी सां मोहब्बत नसीब फरमाए एक दफ़े अम्मा फातिमा अम्मा आशा जो बहस अम्मा फातिमा चयो आशा मां मोहम्मद जी धीअ तूं अबू बकर जी धीअ मुझी अम्मा आशा फरमायो पुट फातिमा मुझी दिल थदी मां चवां थी खुदा जी ज़ात जो कसम मुझे पी अबू बकर जड़ा हज़ारे अबू बकर तुझे पी मोहम्मद जे जुती जे मिट्टी जे मथों कुर्बान पर पुट फातिमा तुझे पी मोहम्मद रसूलुल्लाह फरमायो आ क़यामत जे ॾींहुं हर औरत पंहिंजे मुड़िस सां गॾु हूंदी जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो तुंहिंजा हथ अली जे दामन में हूंदा तूं अली सां गॾु जन्नत में वेंदीअ मुंहिंजा हथ मोहम्मद जे दामन में हूंदा मां मोहम्मद सां गॾु जन्नत में वेंदसि केरु आहे जेको इनाम आशा सिद्दीका सां मुक़ाबिलो आशा सिद्दीका जंहिंजी पाक दामनी में अल्लाह से फरमायो अल खबीसात लिल खबीसीन वल खबीसून लिल खबीसात वत्तय्यिबात लित तय्यिबीन वत्तय्यिबून लित तय्यिबात उलाइका मुबर्रऊन मिम्मा यकूलून लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम अल्लाह से फरमायो पलीत औरतों पलीत मर्दन जेला पलीत मर्द पलीत औरतुन जेला पाक मर्द पाक औरतुन जेला पाक औरतों पाक मर्दन जेला ए मुंहिंजा सोना नबी जीअं तूं पाक आहीं क़यामत ताईं तुंहिंजूं घरवारियूं बि पाक सचो नबी साईं जूं घरवारियूं पाक
अब मां जोगी हाँ मुझी ज़ात गरीब ऐं पंहिंजी जमात जे मोल में नंढो मोली मां अदना में अदना पर मुझो ईमान आ मुझो अकीदो आ जेकर मुझे लाश जा टुकड़ा टंडे बागे जे चौक में पिया हुजन मुझी अम्मा या मुझी भेण या मुझी घरवारी मथो उघाड़ो करे टंडे बागे जे चौक में मातम कोन कंदियूं एतरी गैरत आहे जोगी जी मां या भेण या घरवारी जोगी जे लाश जे टुकड़न ते मातम कान थी करे मथो गाड़ो करे पिटको कान थी करे त मुझे सोने हुसैन साईं जे खानदान जे औरतुन जे बारे में तव्हां कीअं था इहो ख्याल कयो त हज़रत हुसैन साईं जे खानदान जे औरतुन मथो उघाड़ो करे अची बाज़ार में मातम कयो आहे इहो तव्हांजे तसवर में आयो की खुदा जी ज़ात जो कसम असांजो अकीदो आ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खानदान जे औरतुन हज़रत हुसैन साईं जे खानदान जे औरतुन आख़िरी वक्त ताईं सब्र कयो आ ऐं मोहम्मद जे पर्दे जी इज़त कई आ वो हुसैन साईं जो खानदान जंहिंजी अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो आख़िरी वक्त में वसीयत थी करे मुंहिंजा सोना अली जॾहिं मां मरी वञा त मुंहिंजो जनाज़ो बि राति जो खणिजा पर ईअं जनाज़ो न खणिजा जनाज़े जे चौबाद खजनि जूं छड़ायूं ॾिजां मतां का धारे मर्द जी मुंहिंजे जनाज़े ते नज़र पवे ऐं ईअं चवे त मुहम्मद जे न्याणीअ जो हेतिरो कदा त मां क्या मजे नी अबे मोहम्मद जे आॾो कहिड़ो मुंहुं खणंदसि अहिड़े खानदान जे बारे में असां सोचे सघूं था त उन्हनि खानदान जे औरतुनि अच ॿाहिरि खीमन खां निकिरी मथो घाड़ो करे अची मातम कयो दुआ कयो अल्लाह असां सभिनी खे सही सम्झ नसीब फरमाए अल्लाह साईं अवां असांखे अहल बैत असहाब रसूल आले रसूल अज़वाज रसूल सां सच्ची मोहब्बत नसीब फरमाए अल्लाह साईं अवां असांखे पैगंबर जे सीरत पैगंबर जे सुन्नत सां प्यार ऐं मोहब्बत नसीब फरमाए मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अहल बैत सां मोहब्बत आले रसूल सां मोहब्बत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत तॾहिं फ़ाइदो ॾींदी जॾहिं शिरक न हो दुआ कयो अल्लाह असांखे शिरक खां बचाए अब अबू लहब कुरैशी हो अबू लहब कहिड़ो कुरैशी हो नबी साईं जे विच में अबू लहब जे विच में घणो वास्तो मोहम्मद बिन अब्दुल्लाह बिन अब्दुल मुत्तलिब अबू लहब बिन अब्दुल मुत्तलिब कुरैशी आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो आहे पर नबी साईं को टुटल आहे जहन्नम में त यादि रखो मुसलमानो होॾो हज़रत बिलाल कारो आहे वार गुंडीदार अथसि चपड़ा थुलड़ा अथसि ज़ात जो बालो आहे पर सोने सां ॻंढियल आहे घुमे मके जे घिटिन में थो पर जुती जो आवाज़ जन्नत में जेको नबी साईं सां तव्हांखे ॻंढे उन सां ॻंढिजो पोइ भली कोरी हुजे मोची हुजे जोगी हुजे जेको तव्हांखे नबी साईं सां मिलाए उन सां ॻंढिजो जेको नबी साईं को तव्हांखे ट्रोगे पोइ भली केर बि हुजे सैयद हुजे कुरैशी हुजे मेमुन हुजे जेको नबी साईं को तव्हांखे ट्रोगे थो उन खां टुटो इन में तव्हांजी कामयाबी ॻाल्हि सम्झ में आई जेको नबी साईं सां ॻंढेव वो भली गरीब हुजे मिस्कीन हुजे कोरी मोची हुजे उन सां तालुक रखो जेको नबी साईं को ट्रोगेव वो भली केर भी हुजे उन को टुटंदो त जन्नत में वेंदो जेको नबी साईं सां जेको ट्रोगेव तो उन सां जेकॾहिं ॻंढियो त ॿई जहान तबाही माण्हू चवंदा साईं सैयद मेरो त पंज सेर अबू लहब सैयद कोन हो सैयद मेरो त पंज सेर सैयद कुताई थींदो आहे सैयद ज़ानी थींदो आहे सैयद ज़ालिम थींदो आहे सैयद चोर थींदो आहे सैयद सुअर वेढ़ाईंदो आहे असां सैयदनि जा ग़ुलाम आहियूं असां सैयदनि जा नौकर आहियूं असां सैयदनि जी जुती जी मिट्टी असां पंहिंजे अखियुनि में सुरमो बनायूं पर सैयद उहो आहे जेको पैगंबर जे नक्शे कदम ते पंहिंजी ज़िंदगी अॼोके दौर जा असांजा सैयद नबी साईं जे विच में उन्हनि जे विच में 55 खानदाननि जे विच में वास्तो आहे अबू लहब ऐं नबी साईं जे विच में घणनि खानदाननि जो वास्तो त मां वटि इहा ई मेड़ खणी आयो आहियां इहा ई तव्हांखे मुअद्दिबाना गुज़ारिश थो कयां पोइ तव्हांखे वणे या न वणे ॿीहर वाइज़ करायो या न करायो ॿीहर तव्हां घुरायो या न घुरायो जेको ट्रोगेव नबी साईं खां
केर भी हुजो उन खां तव्हां टुटो जेको नबी साईं सां तव्हांखे ॻंढे पोइ केर बि हुजे उन सां तालुक़ रखंदो त दुनिया बि कामयाब आख़िरत बि कामयाब अल्लाह से दुआ है अल्लाह अमल तौफीक नसीब फरमाए रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसनतम व क़िना अज़ाबन्नार या अल्लाह बिन्ही जहाननि जूं भलायूं नसीब फरमा बिन्ही जहाननि जे बुराइनि खां बचा हिन दुनिया मां इस्लाम सां ईमान सां एहसान कामिल सां ख़ात्मो बिल ख़ैर फरमा बेदीननि खे दीनदार बना बेनमाज़नि खे निमाज़ी बना या अल्लाह बीमारनि खे शफ़ा नसीब फरमा मरीज़नि खे सिहत कामिल आजिल मुस्तमिर अता फरमा मज़लूम मुसलमाननि जी मदद फरमा या अल्लाह मुजाहिदीन जूं रुकावटूं दूर फरमा फ़लस्तीन जे मुसलमाननि जी मदद फरमा इराक जे मुसलमाननि जी मदद फरमा या अल्लाह अफ़गानिस्तान जे मुसलमाननि जी ख़ुसूसी मदद फरमा इस्लाम जो बोल बाला फरमा मुसलमाननि खे ग़लबो नसीब फरमा या अल्लाह उम्मत मुस्लिमा जी हिफ़ाज़त फरमा अल्लाह असांजे ॾोहनि असांजे किननि करतूतनि ॾे नज़र न कर तुंहिंजे प्यारे नबी जा उम्मती आहियूं ने रोज़े वारे जे सदके तूं रहम फरमा रहमान रहम फरमा सत्तार सतर फरमा कहार पंहिंजी कहारियत खां बचा जब्बार पंहिंजी जब्बारियत खां बचा या अल्लाह असांखे तुंहिंजे कहर तुंहिंजे जबर जे सहण जी ताक़त कान्हे रहम फरमा दुनिया में भी रहम आखिरत में भी रहम दुनिया में भी फज़ुल आखिरत में भी फज़ुल या अल्लाह ही जेके भी बाना अॼु राति पछाड़ी ताईं तोखे राज़ी करण जे लाइ वेठा थई हिननि जो ॿियो कोई गर्ज़ कोन्हे तुंहिंजी रज़ा मक़सूद आहे अल्लाह सभिनी खां राज़ी थी नंढनि खां वॾनि खां जवाननि खां कुराड़नि खां मर्दनि खां औरतुनि खां राज़ी थी अल्लाह जेकी आया उन्हनि खां बि राज़ी थी जेकी न आया उन्हनि खां बि राज़ी थी या अल्लाह जेके मौजूद उन्हनि खां बि राज़ी थी जेकी हलिया विया उन्हनि खां बि राज़ी थी अल्लाह जेकी ज़िंद उन्हनि खां बि राज़ी थी जेकी वफ़ात करे विया उन्हनि खां बि राज़ी थी हिन वैज़ खे जलसे खे हिदायत जो ज़रियो बना या अल्लाह ये टूटा फूटा लफ्ज़ पंहिंजी दरबार में क़बूल ऐं मंज़ूर फरमा या अल्लाह जन नौजवाननि ई मेहनत कई आहे दीनी प्रोग्राम रखियो आहे अल्लाह उन्हनि नौजवाननि जे ज़िंदगी में उमिरि में बरकत नसीब फरमा उन्हनि जे मेहनत खे ताउन खे क़बूल फरमा सभिनी नौजवाननि खे नंढनि खे वॾनि खे मर्दनि खे औरतुनि खे दीन जो फ़िक्र दीन जो दर्द नसीब फरमा या अल्लाह तुंहिंजो वाइदो आहे त राति जे पोएं हिसे में मां पंहिंजे रहमत जो नुज़ूल दुनिया वारे आसमान ते फरमाए करे ऐलान कंदो आहियां हल मिन मुस्तग़फिरिन अग़फिर लह कोई गुनाहगार को ॾोहारी जॾहिं मूंखां राति जे पोएं हिसे में माफ़ी वठंदो आहियां मां उनखे माफ़ी ॾेई छॾींदो आहियां या अल्लाह असां सभु गुनाहगार सभु ॾोहारी सभु मुजरिम असांजो बार बार गुनाह में विख विख गुनाह में या अल्लाह असां मथे खां वठी पेरनि ताईं गुनाहनि खां भरियल सभु तोखां माफ़ी था वठूं ज़ारी था कयूं तौबा था कयूं अल्लाह असांजी तौबा क़बूल फरमा अल्लाह असांजे हथड़नि खे ख़ाली न मोटा तुंहिंजो वाइदो आहे या अल्लाह असांजे झोलनि खे ख़ाली न मोटा पंहिंजी रहमत सां माला माल फरमा या अल्लाह उलमा हक़ जी फरमा मसाजिद मदारिस जी हिफ़ाज़त फरमा या अल्लाह उम्मत जी हिफ़ाज़त फरमा या अल्लाह पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा या अल्लाह हिन मुल्क में क़ुरान वारो निज़ाम नाफ़िज़ फरमा अल्लाह असांखे ज़ालिम हुक्मराननि खां निजात अता फरमा या अल्लाह सूबे सिंध जे मुसलमाननि खे गयूरनि खे तौफ़ीक़ ॾे त उलमा जो साथ ॾियनि सालियनि सां सोबत रखी करे हिन मुल्क में क़ुरान मजीद निज़ाम जे लाइ कोशिश कनि या अल्लाह असां सभिनी खे उलमा सां साथ ॾियण जी तौफ़ीक़ नसीब फरमा या अल्लाह सभिनी खे उलमा सां साथ ॾियण जी तौफ़ीक़ नसीब फरमा या अल्लाह असांखे बिस्तरे जे मौत खां बचा शहादत जो मौत नसीब फरमा
या अल्लाह असांखे असहाब रसूल, आल रसूल, अज़वाज रसूल, अहल बैते रसूल सां सच्ची मुहब्बत नसीब फरमा। या अल्लाह असांखे इख्तिलाफ़ात फ़िरक़े वारियत खां बचा, सभिनी मुसलमाननि खे इत्तिहाद इत्तिफ़ाक़ नसीब फरमा। या अल्लाह असांखे शिरक ऐं बिदत खां बचा, तौहीद ते इस्तिक़ामत नसीब फरमा। असांजो ख़ात्मो ईमान ते फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुकल अफ़्व वल आफ़िय फ़ी अहलिना व मालिना व दीनिना व दुनियाना। अल्लाहुम्मा इन्नका अफ़्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। अल्लाहुम्मा ला तुआख़िज़ना इन नसीना औ अख़्ताना। रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल्लज़ीन मिन क़ब्लिना। रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिहि वाफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना अन्त मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन। व सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़िही मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही अजमईन। युसल्लून